नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची में क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान ऐं PCB जे क्रिकेट कमेटी जे मेंबर वसीम अकरम जो चवणु आहे त सॼी दुनिया में वर्ल्ड कप जे लाइ टीम जो ऐलान में लॻी पई आहे, पर हिते तमाशो लॻो पियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वसीम अकरम जो चवणु आहे त सॼी दुनिया वर्ल्ड कप जी तयारी करे रही है, पर असां हिते ॿिनि बेसनि में लॻा पिया। संदसि चवणु त सॼी दुनिया में माण्हुनि खे ख़बर आहे त टीम जो ऐलान कॾहिं थींदो। सॼी दुनिया में वर्ल्ड कप जे लाइ टीमनि जो ऐलान थी रहियो आहे, पर हिते तमाशो लॻो पियो। वर्ल्ड कप जे लाइ क़ौमी टीम जे रांदीगरनि जी फिटनेस जे हवाले सां ॻाल्हाईंदे अॻूणे कप्तान जो चवणो त रांदीगरनि जे लाइ फिटनेस टेस्ट जो म्यार हुअणु घुरिजे। ईअं न थिए जो फिटनेस टेस्ट पास न करण वारा बि स्क्वाड जो हिसो बणिजी वञनि। कोयटा में थियल PCB जी गवर्निंग बॉडी जे इजलास ते तबसरो कंदे वसीम अकरम जो चवणु हो त अॼु PCB जे मीटिंग में जेको कुझु थियो उन ते अफ़सोस थियो। कुझु माण्हू ॾिनल आहिनि, जेकॾहिं डिपार्टमेंट क्रिकेट बंदि थी वियो त छा थींदो ख़बर न आहे त अहिड़ो फ़ैसिलो छा पियो थी कयो वञे। वसीम अकरम जो चवणु त सॼी दुनिया में ग़लति तासुर वञी रहियो आहे। ॾिसणो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान हिन मामले ते कहिड़ो रद्द अमल ॾेखारे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।